सीता रोड में टाउन चेयरमैन रईस कंबर अली खान लिगारी ऐं सदस्य फर्जंद ज़ीशान अली लिगारी तरफ़ां सीता रोड जे सियासी समाजी साफ़ी बिरादरी जे मान में इफ्तार पार्टी जो एहतमाम कयो वियो। सीता रोड टाउन चेयरमैन रईस कंबर अली खान लिगारी ऐं सदस्य फर्जंद ज़ीशान अली लिगारी पारां लिगारी गार्डन में शहरनि जे मान में कयल इफ्तार पार्टी में MNA इरफान जफर लिगारी, वाइस चेयरमैन रईस गुलाम मुस्तफ़ा चांडियो, डॉक्टर फरीद लिगारी, खालिद हुसैन मेमन, डॉक्टर एजाज अली मल्ला, लाला अली अकबर झांवरी, अख्तर हुसैन खोसो, मंजूर सेताई, राजा एन चन्ना ऐं नेशनल प्रेस क्लब सीता सदर वहीद अब्बासी पंहिंजी टीम समेत वॾे अंग में शहरनि शिरकत कई। तकरीब दौरान खुशगवार माहौल रहियो जिते रईस कंबर अली खान लिगारी ऐं सदस्य फर्जंद ज़ीशान अली लिगारी सियासी समाजी ऐं सहाफ़ियुनि जो शुक्रियो पिणु अदा कयो। इन मौके ते सियासी समाजी अॻवाननि सीता रोड जे चेयरमैन रईस कंबर अली खान लिगारी ऐं सदस्य फर्जंद ज़ीशान अली लिगारी जे इन अमल जी साराह कंदे चयो त संदसि जे अहिड़े अमल सां अवाम में मुहबत वधे थी। हुन रईस कंबर अली खान लिगारी ॻाल्हाईंदे चयो त सभु शइ अल्लाह पाक जे वस में आहे। मां त हिकु नाचीज़ बंदो आहियां, बसि इंसानियत जी ख़िदमत ते यकीन रखां थो। अॻिते बि ईअं ई इंसान ज़ात जी ख़िदमत कंदो रहंदसि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।